जिते तक खबर है तो सिंधी फिल्म मिठड़ा शाल मिलन के कामयाबी खां पोइ डायरेक्टर एश सिद्दीकी हिकु ॿी फिल्म ठाही जो नालो जी जलवा। उहा भी तमामु घणी कामयाबु हुई ऐं बहितरीनु फिल्म हुई। उन खां पोइ साॻे डायरेक्टर हिकु टी फिल्म ठाही जंहिंजो नालो रत जा रिश्ता। हिन फिल्म जो फिल्म साज़ हुयो कुर्बान जिलानी ऐं ताहिर सुल्तान। हिन फिल्म जो मूसीकार हुयो गुलाम अली साहब। गाना लिखिया हुआ अली मोहम्मद मजरूह। इन फिल्म में कुर्बान जिलानी बबू वाला ॿ भाइर हूंदा आहिनि ऐं हिकिड़ो पुटु कंहिं अमीर खे ॾींदा आहिनि जेको कुर्बान जिलानी हूंदो आहे ऐं ग़रीब वटि हूंदो आहे बबू वालो। हू हारी हूंदो आहे ऐं हू अमीर हूंदो आहे। अव्हांजे राज जो माण्हू आहियां। हिते छो आयो आहीं? मुंहिंजी पोड़ी मां हीअ टोपी अव्हां लाइ सुखड़ी मोकिली आहे। तूं भला सुखड़ी का घटि आहे न? दोस्तो ही टोपी मूंखे बर्थडे जी सुखड़ी मोकिली वई आहे त जीअं ही टोपी पाए मस्करो लॻा। मस्करा छो लॻंदो? टोपीअ सां त पाण तव्हांजी सूंह वधंदी। हू असांजो मुराद सूंह में घटि आहे छा? टोपी इज़त थींदी आहे। पर असांजो दोस्त मुराद जी इज़त हिननि शयुनि जी मोहताज न आहे। तू ई थी मिस्टर मुराद। अंडरस्टैंड? ही असांजी सिक जी सुखड़ी आहे। यार सुनी सिक तूं पंहिंजो पाण रख। ही असांजी तहज़ीब आहे। खड़पा जी तहज़ीब हिन टोपीअ खे ठुकराए सिंध जी सिक सबाशाही ऐं तहज़ीब खे ठुकरायो आहे। मूंखे हिननि लोठियुनि जी परवाह न आहे। ही थारे आहिनि ऐं थारनि असांजी तहज़ीब खे धिकारियो आहे। तूं त पंहिंजो आहे, हिन धरतीअ जो ॼाओ आहे। तूं पंहिंजे देश जी धरती जी तहज़ीब खे त ठुकराई। असां पढ़ियल आहियूं। तव्हां जालनि जी तहज़ीब असांजी तहज़ीब न आहे। अव्हांजी तहज़ीब इहा आहे त ही नंगनि खे नचायो था ऐं असांजी तहज़ीब इहा आहे त असीं नंगनि लाइ कुआरियुनि सां कंध वठी ऐं वधायूं था। अव्हांजी हिननि नियाणियुनि लाइ लोई पाइण लॼ जी ॻाल्हि आहे ऐं असांजी नियाणियुनि पंहिंजनि मथनि तां मारी वारी लॼ जी लोई न लाथी आहे। गुल गुल ते भुरण वारी भंभूरी। तोखे कहिड़ी ख़बर त सिंध जी अजर कोढण वारी नूरीअ जो नींहुं नेड़े ते न्यास छा आहे? तोखे कहिड़ी ख़बर त सिंध जी सोसी पाईंदड़ ससुई सुहाग लाइ कीअं सूर सहंदी आहे? तुंहिंजे लाइ हुस्न जवानी माल महल मारियूं मारण जो वसीलो आहे ऐं असां जूं नियाणियूं पंहिंजनि पखनि ऐं पहाड़नि लाइ ऐं पंहिंजे सत सीर क़ाइम रखण लाइ माल महल मारियूं ठुकाए छॾींदियूं आहिनि। जन सिंध जूं गज पाईंदड़ गुजरूं, जन सिंध जूं सोसियूं पाईंदड़ सुहागड़ियूं, जन सिंध जूं लोयूं पाईंदड़ लॼारियूं। बकवास बंदि करे मिटी वञे था। तव्हांजी तहज़ीब इहा आहे तव्हां घर आयल महिमान खे तड़े कढंदा आहियो ऐं असांजी तहज़ीब इहा आहे त असीं तॾे ते आयल दुश्मन खे खिली खिकारींदा आहियूं। फिल्म जे कंहिं मोड़ ते कुर्बान जिलानी पंहिंजे भाउ जे साम्हूं ईंदो आहे पर हू भाउ विसरण जो न आहे ऐं हू हुन खां ॾाढा ज़ालिमाना क़िस्म जा लफ़्ज़ अदा कंदो। अंधी आई छा? मुंहिंजी अखियुनि जा नूर। नूर कोन थई त पोइ रस्तनि ते धिका छो दिखाईंदी वती? मरी हा त तुंहिंजो लाश गिची में पए हा। मुंहिंजी लाश खे नथो ॾेई पूरींदे। जी जल जो जिया मास वढे जीअं काती पोइ बि दुआ हीअ दिल जी आहे माणी शाल हयाती। हिन फिल्म जा मकालमा लिखिया हुआ आगा सलीम। आगा सलीम हिन खां अॻु में पहिरियों सिंधी फिल्म चांडू लिखी
उन खां पोइ सोरठ आलिशान फिल्म लिखी आई, उन खां पोइ फिल्म हीअ धरती जा रिश्ते लिखी आई, इन खां पोइ धरती लाल कुमार बि आगा फिल्म लिखी हुई। तोखे ख़बर आहे त जे ज़मीन ते तूं कब्ज़ो कयो आहे उहा ज़मीन कंहिंजी आहे? ज़मीन हुनजी आहे जेको खिड़े थो, अन्न हुनजो आहे जेको पाए थो। उहा ज़मीन मुंहिंजी आहे। तो कॾहिं पोरियो करे ज़मीन खे पंहिंजो पघर न ॾिनो, रक्त विलोड़े ज़मीन खे हर न ॾिनो, रातियूं जागी वारा वराए ज़मीन जी उञ न उछाई, पोइ ज़मीन तुंहिंजी कीअं थी? ज़मीन असांजी ज़र ख़रीद आहे। ज़मीन मानी न आहे जंहिंखे सर सां ख़रीद कयो वञे। ज़मीन माउ आहे जंहिंजे उघाड़नि अंगनि खे असीं फसल जी साई शाल ढकायूं था। असीं धरती माउ जा पुट आहियूं रईस, ऐं माउ पुटनि जी थींदी आहे। इहा ज़मीन तोखे मोटाइणी पवंदी। धरती धारनि खे न ॾिबी आहे, माउ परावनि पुटनि जे हवाले न कबी आहे। अॼु आयूं ॻाल्हियूं करे माल न खा, ज़मीन मोटाइणी पवंदी। को माउ जा मूंखां ज़मीन वठी नथो सघे। ॾिसां कीअं नथो ॾे, ॾिसां कीअं थो वठी। हिन फिल्म जी कॉमेडी ॾाढी आलिशान क़िस्म जी हुई, मज़ाया कॉमेडी अहिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी जो हिन में मलक अनोखो जेको हूंदो आहे शहर में रहंदो आहे, शहर में अहिड़ी महबूबा जेका आहे उर्दू ॻाल्हाईंदी आहे, हू उन सां जॾहिं गुफ़्तगू करे थो त ॿुधो। Oh, no, no, no. Oh, yes, 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 Miss Mary. Oh, Mr. Sunday, हम तुम काले लोग से मैरिज आई मीन शादी नहीं मानता। हम तो कारा मारो है, समत अंग्रेज की धी है, हम तुमको सुन्नपुर की जागीर मांगता है। हमको जागीर देना मांगता है? ब्योवरी तबे भींगपुर दे सुन्नपुर की जमीन हम तुमको बश्क कर देगा। तुम और से शादी बढ़ाओ, नालों से खुदा जो तुमको खबर है हमारा दोस्त मुराद है, मुराद। Oh yes, I know. वेरी गुड, वेरी गुड। तुमको खबर है मुराद रज़िया में शादी करेगा। आई तुम हमारे से बनाओ, ईमान से बना बताएगा ऐसा। Oh no, तुम लोग बीवी से अच्छा नहीं चलता है। ऐसे पांच सा चंगा नहीं हूँ मिस मैरी, तुम्हारे जैसी मटमू से तुम रोज जूते खाते हैं, अल्लाह का फजल है। Oh no, तुम दो बीवी से शादी करता है। दो ऐसी कोई बात नहीं है मिस मैरी, डोंट वरी। Oh no, तुम दो शादी करता है। ओ पर एक पुराने मॉडल की करता है, भी नवे मॉडल की करता है। ऐ मिस मैरी तुम नवे मॉडल भी सन 75 का। तो क्या तुम दूसरा शादी नहीं करेगा? बिल्कुल नहीं करेगा, मुंह लुटेगा दी धोके। Oh my sweetheart Sunday, but Monday. असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।